अस्सलाम वालेकुम। अॼु आहे ट्यूसडे ऐं सुबुह जा 10:15 थिया आहिनि। छोकिरी कम वारी 9:30 बजे कमु करे हली वई ऐं मां कंटिन्यू हिते भर्त पई भरियां। अॼु मां इहे सॼो बेल जेका आहे कंप्लीट कई आहे ऐं अॼु मां हिन में ज़री बि हई आहे। हीअ ॾिसो, हिन में त हूअं 2 लाइनूं अचणियूं हुयूं पर मां हिकिड़ी थी ॾियां, छो त हिन ज़रिए खे भरणु ॾाढो मुश्किल आहे। इहा बिल्कुलु ईअं खुलंदी थी वञे ऐं हिन खे जेको आहे न सुईअ में विझण बि ॾाढो मुश्किल हुयो, पए न पई। ऐं पोइ मां यूज़ कयो हे नंढिड़ो टूल, नीडल थ्रेडर। एतिरो आसान आहे जंहिंजी हद न आहे, कुझु बि इहे शइ न आहे, पर यकीन कयो त बसि मज़ो अची वियो ॼण कम जो न। त हीअ ॾाढी बहितरीनु शइ आहे सुईअ में धाॻो विझण जे लाइ हर सूरत में। यानी हे त ज़री जा इलाही तंदू हुयूं त इहे मूंखां पवनि कोन पियूं, पर जेकॾहिं आम ॿियो बि धाॻो हुजे ऐं सुईअ में न पए त हे ॾाढी कम जी, ॾाढी कारआमद, ॾाढी हेल्पफुल शइ आहे। हेतिरी नंढड़ी ज़रड़ी शइ आहे पर वाह जो फ़ाइदेमंद आहे, वाह जो हेल्पफुल आहे। हिते मां कंटिन्यू वेठी आहियां ऐं ॾिसंदी रही आहियां पंहिंजो तज्ज़िया तबसरा। हमेशह मां न्यूज़ चैनल ॾिसंदी आहियां। हाणे जेको आहे मां हिननि सभिनीनि में इहो ज़रिए वारो जेको बि पार्ट आहे उहो मां छॾे ॾिनो हो, इहो कंप्लीट कंदमि, उनखां पोइ रहिजी वेंदा ही स्टार्स। अगरि ईद ताईं भरिजी वियो त मां ईद ॾींहुं पंहिंजे घर में हिन खे विछाईंदमि किथे न किथे। इहा आहे प्रोग्रेस हिन महिल ताईं जी। अॼु मूंखे वञिणो आहे, मुंहिंजो अपॉइंटमेंट बि आहे डॉक्टर सां मंझंदि जो। उन महिल ताईं ॾिसां त मां छा थी करे सघां। पूरा 12 थिया आहिनि ऐं इतफ़ाक़ सां सुराण थोरो सवेर अची वई आहे। रमज़ान में शायदि मुंहिंजा टाइमिंग्स ईअं 12:30 ताईं कया अथऊं, त मां चयो मौक़े जो फ़ाइदो वठूं। मूंखे लेस बि खपे राजा जन जे कपिड़नि जे लाइ ऐं उन्हनि जे ईद जे वॻे लाइ रवा बि खपनि, उनजे लाइ नेट जो पीस वठंदमि। हलूं था हाणे मंगल बाज़ार। 1:05 थिया आहिनि ऐं हाणे असां वापसि आया आहियूं पूरे कलाक में। अॼु अलाए छो फ्रूट में बिल्कुलु मज़ो न हुयो, इलाही सारी शयूं त अवेलेबल ई न हुयूं। बसि असां जेको आहे गर्मो वरितोसीं ऐं गिदरा ऐं केला, सूफ़ घर में पिया उहे न वरितासीं। भाॼियूं वरितियूं आहिनि, कुझु चाइनीज़ पचाइणो आहे, सुराणे वॾा मिर्च वरिता आहिनि, कुझु स्टफ कंदी हिननि खे, खीरा, सावा बसर, बंद गोभी, लूणक ॾाढी फ्रेश पई मिले त इहा मां वरिती। ईअं असां कुझु मुख़्तसिर शॉपिंग करे ऐं तकड़ में आया आहियूं। उनखां अलावा हे मां वरितो हादिया राजिया जे लाइ रए जे लाइ नेट ऐं हीअ लेसिस वरितियूं। त बसि ईद जो वॻो हिननि खे मां इहो ठाहे ॾींदमि। लॉन जो आहे कुर्तो शलवार ऐं हिनखे लेस वेस हणी, ऐं छो त हे माना पोइ घर में बि आराम सां पाए सघंदियूं। ऐं रवा त ज़ाहिर आहे घर में पाईंदियूं कोन, ईद जी झट जे लाइ काफ़ी आहे। त मां हीअ लेस बि वरिती, हीअ सिल्वर बि। ऐं ॿियो अॼु असांजो कबाड़े ॾे वञण जो, ख़ज़ाने एरिया में वञण जो को इरादो न हो। उहो असांजे साम्हूं ई वेठो हो माण्हू, त हर शइ 50 रुपए जी पियो सेल करे। त मां उनखां हिकिड़ो हे बीड्स जो पैकेट वरितो। माशाल्लाह ॾिसो मुंहिंजे हथ जहिड़ो पैकेट आहे, इलाही सारा हिन में मोती आहिनि ऐं मां पहिरियों खां एॾा वठी रखिया आहिनि, मां उन्हनि खे अञा क्राफ्ट में न यूज़ कयो आहे। हे ईअं हिकिड़ो पैक्ड सील्ड आहे पैकेट, उन में कन्फिटीज़ टाइप हे नंढड़ा नंढड़ा हार्ट्स आहिनि, हिकिड़ा हिन में हे वॾड़ा वॾड़ा हार्ट्स आहिनि, हिकिड़ो रील आहे थुल्हो धाॻो, ऐं ॿिया हे कटआउट्स आहिनि इलाही सारा, अलाए छाजा मां खोले न ॾिठा आहिनि। ऐं हे गेट वेल सून जो स्टैंप आहे, हे 2 स्टैंप ॿिया आहिनि। ऐं मूंखे बसि पहिरीं नज़र में लॻो त हे 50 रुपए में 500 रुपए जो सामान आहे, त तंहिंजे करे मां इहो वरितो। हे मां 100 जी कई ख़ज़ाने मां ख़रीदारी। ऐं मुंहिंजे ख़्याल आहे खोलियां थी, ॾिसूं हिन में छा छा आहे, पोइ तव्हांखे बि ॾेखारियां। हे ॾिसो, हे सील्ड हुयो। हाणे मां हिन जी पिन्स कढियूं आहिनि ऐं वाक़ई हिकिड़ो हिन में पूरो ख़ज़ानो आहे। ऐं हे पेपर जा सर्किल आहिनि, हे कन्फिटीज़, ठीकु आहे, हे सर्किल्स आहिनि ऐं हार्ट्स आहिनि इलाही सारा, नंढा सर्किल आहिनि, उनखां सवाइ अञा नंढा सर्किल, डिफरेंट साइज़ में हार्ट्स, पेपर जा हार्ट्स, कटआउट्स। ऐं हे हिकिड़ो बिल्कुलु न्यू ब्रांड न्यू डोरी आहे ऐं हिनमें स्टैंप्स, हे स्टैंप हिकिड़ो, हे स्टैंप आहे। सभिनी खां वधीक मूंखे हे वणियो, गेट वेल सून स्माइलीज़ सां, ठीकु आहे। हाणे तव्हां ॿुधायो त 50 रुपए में 500 जो सामान आहे न। मां ॾाढी ख़ुशि आहियां। ऐं कन्फिटीज़ खे असां कन्फिटीज़ करे कोन यूज़ कंदासीं, मुंहिंजी मर्ज़ी आहे, मां हिननि खे कहिड़ी बि शइ ते चिंबड़ाए थी सघां। हीअ थुल्ही डोरी ॾाढी यूज़फुल आहे, हे जॾहिं बि यूज़ थींदी त इनशाला उहा बि तव्हांखे नज़र अची वेंदी। मां ॾाढी ख़ुशि आहियां। ऐं मोती बि इलाही सारा आहिनि ऐं सील्ड पैकेट आहे बि, यानी हे खुलियो ई न आहे, यूज़ ई न थियो आहे कंहिं बि महिल।
सो हाणे मां विझंदमि, निमाज़ पढ़ंदमि ऐं मुंहिंजो डॉक्टर जो टाइम बि थींदो, सो मूंखे वरी तकड़ में भॼणो बि आहे। ढाई बजे मां घर मां निकिती हुयमि डॉक्टर ॾे वञण जे लाइ, ऐं हिन महिल 3 पहिरीं जी अज़ान थी अचे। सो हाणे मां आई आहियां वापसि, इलाही थकिजी पई आहियां, निमाज़ पढ़ी रेस्ट कंदमि। मां अची वई आहियां वॉशरूम में, वुज़ू कंदमि, पर हुन खां पहिरियों सोचियमि त इहे लेस ऐं हे कपिड़ो जेको वठी आई आहियां मां हादी ऐं राजिया जे लाइ, रवनि जो कपिड़ो नेट, इनखे मां थोरो सर्फ विझी भिॼाए छॾियां, छो त ईअं ढिग मैदान में पिया हूंदा आहिनि न, मिटी पई हर वक़्तु हवा लॻंदी हूंदी आहे, त मूंखे पोइ बसि उन में थोरो यकीनन डस्ट हूंदी आहे। त मां इहो सोचियमि त हिन लेस खे बि उनखे बि साफ़ु करे छॾियां। सो हिनखे थोरी देरि भिॼाईंदमि ऐं हाणे वुज़ू करे निमाज़ पढ़णु वेंदमि, ऐं निमाज़ खां पोइ अची तेसि ताईं इहे थोरो सेट थी वेंदो, हुनजी मिटी विटी ॻरी वेंदी अगरि जेका बि हिन में हूंदी, ऐं यकीनन हूंदी। पाणी ॾिसो हाणे मेरो हल्को हल्को मेरो थियणु लॻो आहे, इहो मां ज़रूरु कंदी आहियां। अक्सर मां लेसिस बि धोईंदी आहियां, छो त हेठि कपिड़ो विछाए वेठा आहिनि, हवा लॻे थी पई थी मिटी उॾामे, त पोइ मुंहिंजी दिलि मुतमइन न थींदी आहे। पढ़ी 3 पहिरीं जी निमाज़ पढ़ी वरिती, त मां चिकन रखियो आहे बॉइल करण लाइ, हिते हे पीस रखिया आहिनि थोरा बॉइल करण लाइ। मां ठाहियां थी वेजिटेबल चिकन सैंडविच ऐं सैलेड ठाहींदमि, जेको मायोनीज़ सां ठाहींदा आहियूं। ऐं उनखां सवाइ मां अॼु जेके सैंडविचिस ठाहियां थी उन्हनि जी वीडियो मौजूदु कोन्हे, त मां कोशिशि कंदमि त उन्हनि जी अलॻि सां रेसिपी वीडियो बि जेका आहे मां शेयर कयां। सो हाणे हिते कमु थींदो रहंदो, वक़्तु कम है मुक़ाबला सख़्तु आहे, छो त इलाही देरि थी वई आहे। चिकन बॉइल थी वियो, उनखे सुराण श्रेड थी करे, ऐं हिते जेको आहे पटाटा बि बॉइल था थियनि, इहे असांखे सैलेड में खपंदा, ऐं हीअ यखनी बची आहे, या छाणे ऐं रखंदासीं, या इन में पचंदो पुलाव मटर ऐं पटाटनि जो, ऐं हिते सुराण चिकन हॾियुनि खां अलॻि थी करे। सो हाणे मां बि हिन सां गॾु इहो ई कमु कंदमि। सलाद जा असांजा इंग्रीडियंट्स ऑलमोस्ट तयारु आहिनि। सूफ़ थी विझे सुराण, कटींदी चिलींदी, ऐं तेसि ताईं मां जेको आहे सैंडविचिस थी ठाहियां हिन पासे। ऐं हिते अॼु असां एॾो स्पीड में कमु कयो आहे जो बि हद न आहे। हे बॉक्स असांजो हिकु बि वॾी साइज़ जो ख़ाली न आहे, नंढा वॾा सभु फ्रीज़र में हली विया। सो हाणे मां हिन देॻड़ीअ में सैंडविच विझणु शुरू कया आहिनि, त इहो असांजो डिनर इहो ई आहे अॼु। ऐं अञा मूंखे ठाहिणा आहिनि, छो त मुंहिंजो मसालो बाक़ी आहे, ऐं मां रेसिपी जी वीडियो ठाहे चुकी आहियां, उहा इनशाला तव्हां सां सुभाणे शेयर कंदमि। सो हीअ ठाहींदमि, खाईंदासीं पीअंदासीं, निमाज़ पढ़ंदासीं, पोइ तव्हां सां वरी मिलूं था। सो अॼु थोरी गपशप कजे, थोरी कचहरी कजे। अलाह जो शुक्र आहे जो मुंहिंजा ॿाहिरां जा पंध पूरा थिया, ऐं हाणे अलाह ख़ैरु कंदो, शल मूंखे ॿाहिरि न वञिणो पवंदो। ऐं यकीन कयो मूंखे घर में रहणु वधीक पसंदि आहे, पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे वञिणो पवंदो आहे। सुबुह बि वियमि बाज़ारि, त जीअं हादी ऐं राजीअ लाइ रए जे लाइ इहा नेट वठी आयमि, लेसिस वठी आयमि, मूंखे हुननि जा कपिड़ा पूरा करणा आहिनि। इनशाला मां सुभाणे खां सिबणु शुरू कंदमि। डॉक्टर वटि अॼु अपॉइंटमेंट हो, जेके बि टेस्ट हुया पोइ दफ़े त सभु क्लियर हुया, हिन दफ़े थोरी मिड़ी गड़बड़ हुई। बहरहाल अलाह सां ख़ैरु कंदो, मां हुन ते कंट्रोल करे वठंदमि अलाह जी मदद सां, हुनजी महिरबानी सां। बाक़ी सभु ठीकु ठाक आहे, ठीकु आहे। ऐं शुक्र अल्हम्दुलिल्लाह, सुठो वक़्तु गुज़रे थो, सुठो जेको आहे सुठी सोच सां, सुठे अमल सां। अलाह बसि क़बूल करे सभु कुझु जेको कुझु आहे। असां गुनहगार बंदा आहियूं, ऐबदार आहियूं ॾाढा,
अलाह क़बूल करे। ऐं अॼु सैंडविचिस ठाहिनि जेके इहे मां मतिलबु इहे मां अलाए इलाही अरसे खां पोइ ठाहिया, त हिननि जी वीडियो काई हुई कोन, त मां अॼु हुननि जी वीडियो ठाहे छॾी आहे, सुभाणे मां शेयर कंदमि। ऐं उन खां सवाइ मोट ज़रूरु ॾिजो, मां उहो ॾिठो आहे त मुंहिंजे डेली लाइफ व्लॉग्स खे वधीक व्यूज़ मिलंदा आहिनि बनस्बत बाक़ी वीडियोज़ जे। सो बहरहाल कुकिंग जी वीडियो उहो ई ॾिसंदो जंहिंखे कुकिंग जो शौक़ु हूंदो। सो सुभाणे खां इनशाला मुंहिंजो इरादो आहे त मां सिलाई शुरू कंदमि। मे बी मां तव्हां सां ॿारनि जा कपिड़ा रोज़ु रोज़ु शेयर न कयां, हा जॾहिं सभु ठाहे कंप्लीट करे वेंदमि त उन्हनि खे मोकिलण खां पहिरीं मां तव्हां सां ज़रूरु शेयर कंदमि इनशाला, इहो मुंहिंजो इरादो आहे। सो कचहरी लाइ ॿियो घणो कुझु आहे कोन मूं वटि, ऐं भॼ डुक में ई सॼो ॾींहुं गुज़रियो आहे थक में, ऐं उअं ई बि इंसानु साणो थो थी पए। सो बसि ईअं ई वक़्तु गुज़रंदो रहंदो, अलाह साईं ख़ैर जो वक़्तु गुज़ारे। हा अॼु मां प्लांट्स खे टाइम न ॾिनो आहे बिल्कुलु बि, ऐं हाणे प्लांट्स जी कंडीशन अहिड़ी थी वञे जो उन्हनि खे रोज़ु पाणी ॾियण जी ज़रूरत आहे, छो त हवा ॾाढी ख़ुश्क आहे ऐं ड्राए ऐं गरम, त घिमस सफ़ा कोन्हे हवा में, त चप बि फाटी था पवनि, हथ पेर ख़ुश्क थी था वञनि, अजीब मौसम आहे हिकिड़ी। सो बहरहाल इहो वक़्तु ईअं गुज़रंदो रहंदो, अलाह साईं सभिनीनि खे ख़ैरु करे। ऐं बसि मां चयुमि त ॻाल्हाइण लाइ सची ॻाल्हि आहे कुझु बि कोन हो, बसि ईअं मिड़ेई गपशप कजे। सो दुआऊं आहिनि तव्हांजे लाइ खोड़ सारियूं, अलाह साईं तव्हांखे सलामत रखे, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। इनशाला ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं, अलाह वाही।